डॉक्टर मुबारक हक़ीक़त या फ़सानो। दुनिया जे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में सभ खां अहम ऐं दिलचस्प सिन्फ़ आतम कथा जी रही आहे। उन ॾस में रूसो जो एतिराफ़ वॾी जाइ वालारे थो। आतम कथा में वधीक दिलचस्पी जो कारण उहा ॻाल्हि बि थी सघे थी त लिखण वारो पंहिंजूं यादगिरियूं लिखे थो जेकी शख़्सी वधीक हूंदियूं आहिनि। ॿियो त अहिड़ियुनि लिखड़ियुनि में मुबालगे जो अंसर झझो हूंदो आहे जेको क़ारिइन खे पाण ॾांहुं छिके वठंदो आहे। उर्दू जे लेखक मुमताज़ मुफ़्ती पंहिंजी जीवन आखाणी अलख नगरी में ॼाणायो आहे। अक्सर आतम कथाऊं उहो मेरो कपिड़ो हूंदियूं आहिनि जिन खे लेखक धोई पोई अछो उजरो करे कल्फ लॻाए इस्त्री करे पेश कंदो आहे। मुशफ़िक़ ख्वाजा यूनिस अहमद जी आतम कथा माज़ी जे ताक़ुब में लिखियो आहे। आतम कथा में कूड़ ऐं ज़ट हणण जी वॾी गुंजाइश हूंदी आहे। लिखंदड़ पाण खे हीरो ऐं पंहिंजे अणवणंदड़ किरदारनि खे विलियन तौरु पेश करण जी जाखोड़ कंदो आहे। अहिड़ी रीति डॉक्टर मुबारक अली साहब पंहिंजी आतम कथा दर दर ठोकर खाई में पाण खे हीरो, वॾो आलिम, तारीख़दान, उर्दू ॻाल्हाईंदड़, वेचारो, मुहाजिर, बेज़रर ऐं मासूम शख़्स तौरु पेश करण जी कोशिश कई आहे। सिंध यूनिवर्सिटीअ सां वाॻियल किरदारनि जो ज़िक्र कंदे साॻियुनि हालतुनि में रहंदे बि उर्दू ऐं सिंधी माण्हुनि में वीछा रखे वियो आहे। सिंधी आलिमनि ऐं अदीबनि खे लोहियो अथसि ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि जूं कोताहियूं लवाए संदन वाखाण करे वियो आहे। मिर्ज़ा आबिद अब्बास जेको कंहिं ज़माने में सिटी कॉलेज जो प्रिंसिपाल हो ऐं पोइ इंटर बोर्ड जो सेक्रेटरी थियो, बदउनवानियुनि हेठि हुकूमत खेसि नौकरी मां कढी छॾियो। डॉक्टर साहब उन्हीअ करे उनजी हिकु पासाई वाखाण करे थो छाकाणि त हिन जा केतिरा पुट प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया सां वाॻियल आहिनि जेकी मुबारक साहब लाइ छपर छांव आहिनि। डॉक्टर साहब पंहिंजी आतम कथा में ओरिएंटल कॉलेज जे गैर तकरारी आलिम ऐं मुअल्लिम मखदूम अमीर अहमद, प्रोफेसर गुलाम मुस्तफ़ा शाह, जस्टिस रिटायर्ड अली हसन अब्दुर्रहमान ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे पंहिंजे कटर पुणे जो निशानो बणायो आहे ऐं शेख अयाज़ ते बि छूर छंडिया अथई। मखदूम अमीर अहमद साहब बाबत लिखे थो, मखदूम अमीर अहमद के पास कोई डिग्री या सर्टिफिकेट न था, उसके बावजूद वो खुद को फाजिलुल हरमैन कहते थे, चलते फिरते पुरजे थे। ये वो जमाना था जब अमेरिका से खुश्क दूध और घी के डब्बे स्कूलों के लिए आते थे। जो बचते थे वो स्कूल के हेडमास्टर साहब हलवाइयों के हाथ फरोख्त करते थे। शायद यही मखदूम साहब भी करते होंगे। तारीख़दान ऐं अणधुरिया माण्हू अगर मगर चूंके चुनाचे ऐं शायद जहिड़नि मुबहम लफ़्ज़नि जो सहारो कोन वठंदा आहिनि, पर हू सचा पका ठोस ऐं तिज़ दलील ॾींदा आहिनि त जीअं कंहिं बि क़िस्म जे शक ऐं शुबे जी गुंजाइश न रहे। ऐं डॉक्टर मुबारक वांगुरु न त शायद मखदूम अमीर अहमद बि ईअं कंदो हूंदो, याने सुकल खीर ऐं आमरीकी ब्रांड खोपरो खणी वञी दुकानदारनि वटि विकिणंदो हो। डॉक्टर मुबारक हिकु उर्दू स्कूल जे हेड मास्टर ते बि अहिड़ो इल्ज़ाम लॻायो आहे पर नालो ज़ाहिर न कयो अथसि। डॉक्टर मुबारक टोनिक मां अची तारीख़दान त थियो पर हिते जे कल्चर जो शायदि इदराक करे न सघियो जो गुलाम मुस्तफ़ा शाह जे शहपरनि ते बि कावड़ कढी अथई। जब गुलाम मुस्तफ़ा शाह के सामने पेश हुए, मैंने देखा बड़ी मूछों वाली शख्सियत मेरे सामने है। ये वीसी से मुझे थानेदार लगे। मैंने डरते डरते अर्ज किया कि अच्छा मेरा प्रोविडेंट फंड से मेरा हिस्सा दें ताकि उससे सफ़र के अखराजात निकलें। तो कहा कि सारा नहीं मिलेगा, उसमें से सिर्फ 57% मिलेगा। डॉक्टर मुबारक अली के प्रोफेसर गुलाम मुस्तफ़ा शाह त सूबेदार लॻो, पर हैदराबाद दखन मां आयल डॉक्टर मोहिउद्दीन सिद्दीकी जेको डॉक्टर मुबारक अली जी नौकरी वारे अरसे दौरान सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर हुयो, जेको बिकोल डॉक्टर मुबारक अली जे सिंध यूनिवर्सिटी जे लेक्चरारनि खे ॿिनि आङरियुनि वारो अधो गाबरो हथ ॾियण बि आर सम्झंदो हुयो। सो खेसि सूबेदार न लॻो। आङरियुनि सां सिर्फ़ु आङरियुनि मिलाइण वारो हथ त आम माण्हू खे सूबेदार, वॾेरा ऐं ब्यूरोक्रेट ॾींदा आहिनि। गुलाम मुस्तफ़ा शाह बाबत सुफ़े नंबर 122 ते लिखे थो, सिंध यूनिवर्सिटी का कैंपस जिस अंदाज से बनाया गया है वो भी अपने तर्ज का एक कारनामा है। आर्ट्स फैकल्टी से एडमिनिस्ट्रेशन की इमारत तक पैदल जाने के लिए 20 मिनट चाहिए। ये फैसला वीराने से होकर तय होता है। ये कारनामा भी गुलाम मुस्तफ़ा शाह का है। उसका मकसद ये था कि असातिज़ा व तुलबा को एक दूसरे से दूर रखो। हाणे सही ॾियो मुंहुं। हर सरकारी इमारत नक्शे मूजिब ठहंदी आहे। ईअं सिंध यूनिवर्सिटी बि सरकारी मंज़ूरी सां नक्शे मूजिब ठही, जंहिंमें एडमिनिस्ट्रेशन ब्लॉक जो हिसो आर्ट्स फैकल्टी खां अलॻि ऐं जुदा ठहियो त इन में गुलाम मुस्तफ़ा शाह जो कहिड़ो ॾोह।
सिंध यूनिवर्सिटी गुलाम मुस्तफ़ा शाह जी ओताक या बंगलो त कोन हुई जंहिंखे गुलाम मुस्तफ़ा शाह वर वकर ॾेई पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ ठहिराए हा। दुनिया जे अक्सर यूनिवर्सिटियुनि जूं इमारतूं अहिड़ी तरह ठहियल हूंदियूं आहिनि त जीअं इंतिज़ामिया ऐं तदरीस वारियूं इमारतूं जायूं हिक ॿिए खां अलॻि हुजनि, जीअं हिक ॿिए ते असर अंदाज़ न थियनि। किताब में ॿिए हंधि गुलाम मुस्तफ़ा शाह जो ज़िक्र कंदे लिखे थो, जब गुलाम मुस्तफ़ा शाह वाइस चांसलर होकर आए तो उन्होंने आते हुए ये काम किया कि यूनिवर्सिटी ओल्ड कैंपस को रातों रात खाली करके न्यू कैंपस ले गए। उहो बेॾो गुलाम मुस्तफ़ा शाह जो त जामशोरे में सिंध यूनिवर्सिटी जी नई ठहियल इमारत में क्लासिस छो हलराया विया। शायदि डॉक्टर मुबारक साहब जो मक़सदु हुयो त नई ठहियल इमारत वीरान पई हुजे हा ऐं भली चोर अची दर दरवाज़ा कढी वञनि हा। मथीं ॻाल्हि लिखण जो मक़सदु डॉक्टर मुबारक अली जो उन खां सवाइ ॿियो कुझु को नज़र थो अचे त सिंधी वाइस चांसलर एतिरा तासुबी हुया जो वेचारनि मुहाजिरनि खे उन्हनि जो जाइज़ हक़ बि न ॾींदा हुया ऐं न वरी खेनि उहा ख़बर हुई त यूनिवर्सिटी जी इमारत कीअं ठहंदी आहे या यूनिवर्सिटी जो निज़ाम कीअं रखिबो ऐं हलाइबो आहे। संदसि वाज़े मक़सदु आहे उहो बांवर कराइण त कीअं न नाल सिंधी माण्हू ख़्वाह मोख़्वाह कुर्सियूं सीड़ायूं वेठा आहिनि। पंजाब यूनिवर्सिटी लाहौर जे शोबे तारीख़ जो चेयरमैन प्रोफेसर मोहम्मद असलम इंडिया जे तालीमी सफ़र जी रोइदाद सफ़रनामा हिंद में लिखे थो, शोबे फिलासफ़ी खां शोबे तारीख़ ॾांहुं वञण लाइ बि कार ते वञणो पियो। हाणे पढ़ंदड़ ख़ुदि अंदाज़ो लॻाइनि त पंजाब यूनिवर्सिटी चंडीगढ़ जा तालीमी शोबा हिक ॿिए खां केतिरो परते आहिनि। साॻियो हाल ॿियनि मुल्कनि जे यूनिवर्सिटियुनि जो बि आहे। डॉक्टर मुबारक अली खे उहा बि कावड़ आहे त सिंध यूनिवर्सिटी हैदराबाद शहर मां जामशोरे छो मुंतक़िल कई वई। डॉक्टर पाण तारीख़ जो प्रोफेसर आहे, खेसि यकीनन उहा ॼाण हूंदी त विरहाङे खां अॻु में जॾहिं सिंध में का बि यूनिवर्सिटी कान हुई तॾहिं 1940 ईस्वी में सिंध असेंबली सिंध यूनिवर्सिटी जो बिल पास कयो ऐं उन बिल जो मोहरिक उन ज़माने में सिंध जो वज़ीर तालीम साईं GM सैयद हुयो। सिंध यूनिवर्सिटी खे पोइ जॾहिं कराची मां टपड़ खणाया विया ऐं सिंध यूनिवर्सिटी लाइ हैदराबाद में का बि जाइ ख़ाली न हुई, तॾहिं हैदराबाद जे हिंदू आमिलनि जी छॾियल स्कूल नवोदया इल्म जो मर्कज़ में आर्ज़ी तौरु सिंध यूनिवर्सिटी क़ाइमु कई वई। सिंध यूनिवर्सिटी जे मुस्तक़िल तौर ते जामशोरे में ठहण जो फ़ैसिलो सिंध यूनिवर्सिटी जे पहिरें वाइस चांसलर AB हलीम जे ॾींहं में थियो, जंहिंजो तालुक़ सूबे बिहार इंडिया सां हुयो। AB हलीम सिंध जे हिकु वज़ीर तालीम ऐं बाद में बणियल वज़ीर आला पीर इलाही बख़्श जो उस्ताद रही चुको हुयो। उन करे पीर इलाही बख़्श वॾो ज़ोर ॾेई AB हलीम खे इंडिया मां ख़ासि तौर ते घुराए सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर मुक़ररु कराए साणसि पंहिंजा तिर सवां कया। ख़ुदि कराची यूनिवर्सिटी शहर खां एतिरो परे हुई जो रोज़ानी अख़बार जंग कराची में हर हफ़्ते कराची यूनिवर्सिटी बाबति कालम लॻंदो हो, शहर से 12 मील परे। उन ज़माने में शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जो नाओ निशान कागज़नि में बि मौजूदु कोन हुयो त छा सॼी सिंध जा शागिर्दियाणियूं उन हैदराबाद वारे नवोदया मौजूदा ओल्ड कैंपस में मापनि हा। डॉक्टर मुबारक अली सिंध जे ज़हन खां एॾो ख़ाइफ़ चिड़ियल आहे या नफ़सियाती तौरु एॾो मरूब आहे जो सिंधियुनि जी इल्मी ॼाण हाक ऐं धाक संदसि दिलि ते तौर करे बीठी आहे, जो पंहिंजी आतम कहाणी खां सवाइ जॾहिं को किताब लिखे थो तॾहिं संदसि दिलि अंदर में ॼाओ माओ ज़हीन सिंधियुनि जे ख़िलाफ़ जेको ओभर आहे सो ॾाढी अटकलबाज़ी सां पननि ते मुंतक़िल करे थो। संदसि हिकु किताब जो नालो तारीख़ और दानिश्वर आहे। उन किताब में सिंध जे हिकु मायानाज़ मोरिख़ ऐं दानिश्वर पीर हिसामुद्दीन शाह राशिदी ते नाले वठण खां सवाइ जल्ह कई अथई। लिखे थो, हिकिड़ो दानिश्वर जेको इंडिया मां लॾे आयल स्कॉलर जी माली परेशानियुनि जो नाजाइज़ फ़ाइदो वठी ॾोकड़नि एवज़ खाइण किताब लिखराए पंहिंजे नाले में शाया कराईंदो हो। डॉक्टर मुबारक लिखे थो, तक़सीम हिंद के बाद बहुत से अरबी व फारसी के स्कॉलर्स हिजरत करके पाकिस्तान आए और यहाँ आकर उनको माली परेशानियों का सामना करना पड़ा। उन हालात से फ़ायदा उठाकर सिंध के एक मशहूर दानिश्वर ने, जिन्हें हुकूमत ईरान व पाकिस्तान से तमगे और इनामात भी मिले, उन लोगों से मुआवजे पर काम करा के अपने नाम से छपवाया और मशहूर मौक़िक़ और दानिश्वर हो गए। डॉक्टर साहब जी एॾी वॾी ज़ट ऐं इल्ज़ाम जे जवाब में उर्दू जे मशहूर अदीब मुशफ़िक़ ख्वाजा पंहिंजे कलमी नाले ख़ामाए बेगोश सां हिकु कालम लिखियो, जंहिंमें ॼाणायो अथई त पीर साहब जी इल्मी व तहक़ीक़ी मयार जी बुलंदी जी शाहिदी हिंदुस्तान जे हिकु वॾे मारूफ़ आलिम सलाहुद्दीन अब्दुर्रहमान बि ॾिनी आहे ऐं हिन जे इल्मी ऐं तहक़ीक़ी कम बाबति साराह जा ढुक भरिया अथई। उन खां सवाइ मौलाना शिबली ऐं मौलाना सैयद सलमान नुदवी जेकी मुस्तनिद इल्म जा वारिस आहिनि, तन पाण हिंदुस्तान में वेही पीर हिसामुद्दीन शाह राशिदी जे इल्मी कमनि ते किताब लिखियो आहे जेको हिंदुस्तान में शाया बि थी चुको आहे। मुशफ़िक़
ख्वाजा पंहिंजे कालम में डॉक्टर मुबारक खे सलाह ॾींदे लिखियो आहे त हाणे डॉक्टर मुबारक अली खे हिकिड़ो ॿियो किताबु मोरिख और अफ़वाहें बि लिखणु खपे, जंहिंमें उहो लिखे त मोरिख अफ़वाह कीअं हलाईंदा आहिनि ऐं अहिड़े किताब लिखण लाइ डॉक्टर मुबारक अली खे ॿियनि किताब जी मदद हासिल करण लाइ वर्क गिरदानी जी घुर्ज कान पवंदी, छाकाणि त डॉक्टर मुबारक अली जे पंहिंजे किताबनि में खोड़ सारो मवाद अॻु ई मौजूदु आहे। इंडिया ऐं पाकिस्तान जा तारीख़दान ऐं तहक़ीक़ी आलम पीर हिसामुद्दीन शाह राशिदी जी तारीफ़ कंदे लिखनि था त हू सनद जो दर्जो रखे थो, पर हेॾां असांजो आलिम ऐं मुहक़िक़ हुजण जी दावा कंदड़ मख़सूस सोच ऐं ज़हन वारो अलामा डॉक्टर मुबारक अली आहे, जेको सिंध ऐं सिंधियुनि जे इल्मी कारनामनि ऐं हाक वारियुनि शख़्सियतुनि खां नाबरी वारियूं वेठो आहे ऐं फ़ख़ुर सां वॾी दावा सां लिखे थो, छाजा सिंधी दानिश्वर अदीब ऐं शाइर, कहिड़ा सिंध जा आलिम, उहे जेके परावा लिखियल किताब पंहिंजे नालनि में शाया कराईंदे पाण खे आलिमनि ऐं दानिश्वरनि जे सिफ़ियुनि में बीहारींदा आहिनि। मुशफ़िक़ ख्वाजा केॾो न सही लिखियो आहे। डॉक्टर साहब हिकिड़ी महिरबानी ॿी बि करे हा त घटि में घटि इंडिया मां लॾे आयल उन्हनि इल्म जे अकाबरनि, आलिमनि, दानिश्वरनि ऐं स्कॉलर जा नाला बि ॼाणाए हा, जिन खां पीर साहब ॾोकड़नि एवज़ किताब लिखराया, या उन्हनि स्कॉलर जा हिते या हुते छपियल किताबनि जा नाला ई ॼाणाए हा त हूंद संदसि दावा जो दलील मिली वञे हा। मुशफ़िक़ ख्वाजा जी सलाह सां मुतफ़िक़ थींदे डॉक्टर मुबारक अली खे सलाह त न, पर हिकिड़ी गुज़ारिश कंदुमि त डॉक्टर साहब खे हिकु ॿियो किताब मोरिख और इल्ज़ाम जे नाले में लिखणु खपे, जंहिंमें वज़ाहत करे त मुतासिब मोरिख जॾहिं पंहिंजी ते ईंदा आहिनि तॾहिं धुर बणिजी मोहसिन क़ौम जे माण्हुनि ते कीअं इल्ज़ामनि जा धूड़िया वसाईंदा आहिनि। डॉक्टर मुबारक अली सिंध यूनिवर्सिटी जे हिकु वाइस चांसलर हसन अली अब्दुर्रहमान जे लाइ लिखे थो त उन जे दौर में मूंखे स्पेन जो वज़ीफ़ो मिलियो, पर हसन अली अब्दुर्रहमान मुंहिंजी मोकल जी मंज़ूरी न ॾिनी। सवाल आहे त उहे कहिड़ा सबब हुया जिन जे करे हसन अली अब्दुर्रहमान संदसि मोकल मंज़ूर न कई, या हरू भरू हसन अली अब्दुर्रहमान ते इल्ज़ाम हयो अथसि। हर दफ़े जीअं उहा कोशिश कई अथसि त सिंधी वीसी तासुब वारा हुया। डॉक्टर मुबारक अली PhD करण लाइ पहिरियां इंग्लैंड पोइ जर्मनी वियो ऐं जेका स्टडीज़ लीव वरिती हुआईं उन खां वधीक अरसो पंहिंजे मफ़ाद PhD जी डिग्री जो वठण लाइ पंहिंजे मर्ज़ी सां जर्मनी में रही पियो। उन में ॿिए कंहिंजो कहिड़ो क़सूर, जॾहिं लिखण ते आयो त पंहिंजे उन क़सूर खे बि शेख हयाज़ जे खाते में लिखी छॾियईं। वरी उन ॻाल्हि ते अणसिधी तरह गंढ ॿधी अथसि त शेख हयाज़ खेसि उर्दू ॻाल्हाईंदड़ मुहाजिर लेक्चरार सम्झी संदसि मोकल मंज़ूर न कई। डॉक्टर मुबारक अली खे पंहिंजी वरितल मोकल वारे अरसे जी ख़बर हुई त पोइ सरकारी मुलाज़िम जी हैसियत सां संदसि फर्ज़ पे बणियो त हू कानून मुताबिक़ हिते मोटी अचे हा ऐं वधीक घुर्बल मोकल मंज़ूर कराए वापसि हलियो वञे हा। डॉक्टर मुबारक अली सिंध यूनिवर्सिटी खे बि टली राम जो दुकानु सम्झो त ठहियो वाणियो छा कंदो, पाण ई साणसि हिसाब किताब करे वठिबो। हक़ीक़त उहा आहे त शेख हयाज़ ते डॉक्टर मुबारक अली उहो इल्ज़ाम हयो आहे त हिन खेसि उर्दू ॻाल्हाईंदड़ मुहाजिर सम्झी ज़्यादती कई, हालांकि शेख हयाज़ जो पहिरियों शेरी मजमूओ बूए गुल नाले दिल उर्दू में हो ऐं जंहिं सखर में उर्दू जी आबियारी में वॾो किरदारु अदा कयो। डॉक्टर मुबारक पंहिंजी आतम कहाणी में पंहिंजे घण घुरिये सिंध यूनिवर्सिटी जे शोबे फिलासफ़ी जे प्रोफेसर डॉक्टर अताउर रहीम जो ज़िक्र कंदे लिखे थो त शेख हयाज़ जे ड्रिप ऐं ख़ौफ़ खां ॿिया लेक्चरार साणसि मिलण खां कव कंदा हुया, तॾहिं हू डॉक्टर अताउर रहीम वटि शोबे फिलासफ़ी में वञी वेंदो हुयो। प्रोफेसर डॉक्टर अताउर रहीम असुल में हिंदुस्तान जे सीपी सूबे ऐं हाणोके मध्य प्रदेश जे शहर नागपुर जो रहवासी हो ऐं हैदराबाद मां निकिरंदड़ उर्दू रिसाले नई कदरे में मज़मून लिखंदो हुयो। 1981 जे 8 शुमारे में डॉक्टर मुबारक अली जे दोस्त प्रोफेसर अता जो हिकु मज़मून संदसि दोस्त ऐं यूनिवर्सिटी जे प्रोफेसर ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ ख़ान रशीद जी यादि में शाया थियो, जेको मवाद जे लिहाज़ खां शेख हयाज़ जी हिमायत ऐं डॉक्टर मुबारक अली जी शेख हयाज़ ते कयल हमले जी तरदीद करे थो। डॉक्टर अताउर रहीम लिखे थो, सिंध यूनिवर्सिटी जे प्रोफेसर ख़ान रशीद ते कराची में फालिज जो हमलो थियो त खेसि लियाकत नेशनल इस्पताल में दाख़िल करायो वियो, जिते हू महीननि जा महीना दाख़िल रहियो। जीअं उहा ख़बर सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर शेख हयाज़ खे पई त हुन न रुगो डॉक्टर जी मोकल मंज़ूर कई, पर संदसि पघारूं बि घर वेठे ॾियारे मोकिलियूं। डॉक्टर मुबारक अली दुआ करे मीरपुर ख़ासि वारे पीर आफ्ताब हुसैन शाह जीलानी खे, जंहिं शेख हयाज़ खे फ़ोन ते डॉक्टर साहब जी पारत कंदे खेसि ॿीहर नौकरी ते बहाल करायो, पर डॉक्टर मुबारक अली पंहिंजी आतम कहाणी में पीर आफ्ताब हुसैन शाह खे चङाई जो बदिलो ॾींदे लिखे थो, वज़ीर साहब जी ऑफिस में 50 खनि माण्हू खेसि विकोड़ियूं बीठा हुया।
उन्हनि मां के मेडिकल कॉलेज ऐं के इंजीनियरिंग कॉलेज में दाख़िला वठण जा ख़्वाहिशमंद हुआ ऐं किन खे नौकरी जी घुर्ज हुई। ख़बर न आहे त कंहिंजो कम बि थींदो हुयो अलाए न। अलामा मुबारक खे उहा ॼाण ई न आहे त मेडिकल या इंजीनियरिंग कॉलेज में दाख़िला ॾियण जो मजाज तालीम खाते जो वज़ीर न पर वज़ीर आला ऐं गवर्नर हूंदो आहे। मुबारक जे किताब मां ज़ाहिर थिए थो त खेसि पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदड़नि जे लाइ दिलि में नरम गोशो मौजूदु आहे। न त भला कहिड़ो सबबु आहे जो सभई गुथा लफ़्ज़ सिंधियुनि जे गले में हार ठाहे विधा अथई। पाण बि उन ॻाल्हि जो इतराफ़ कंदे लिखे थो, कभी कभी इंसान ज़ाती तौर पर फिरके वाराना सूरत हाल से इस कदर मुतासिर होता है कि वो उसका हिस्सा बन जाता है और उसका उसी नुक्ते नज़र से जज्बाती ताल्लुक़ बन जाता है। कॾहिं कॾहिं सच ज़ुबान ते अची वेंदो आहे।